अस्सलाम वालेकुम, तव्हां ॾिसी रहिया आहियो मंज़र टीवी। हाणे ख़बर शामिल कजे थी। कराची एमडी कैट 2026 लाइ ऑनलाइन रजिस्ट्रेशन जो ऐलान कयो वियो आहे, जंहिं लाइ पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल शेड्यूल जारी करे छॾियो आहे। एमडी कैट 2026 जो इम्तिहान 16 अगस्त ते सुबुह 10 वॻे मुनक़द कयो वेंदो, जॾहिं त उमीदवारनि जी रजिस्ट्रेशन 22 जून खां शुरू थींदी। शेड्यूल मूजिबि ऑनलाइन रजिस्ट्रेशन जी आख़िरी तारीख़ 8 जुलाई मुक़ररु कई वई आहे, जॾहिं त देर सां रजिस्ट्रेशन 13 जुलाई ताईं कराए सघिबी, जंहिं ते इज़ाफ़ी फीस लाॻू थींदी। पाकिस्तान में एमडी कैट रजिस्ट्रेशन फीस 9,000 रुपया मुक़ररु कई वई आहे, जॾहिं त लेट रजिस्ट्रेशन फीस 13,000 रुपया हूंदी, जेका नाक़ाबिले वापसी हूंदी। एमडी कैट में मजमूई तौरु 180 घणचूंड सवाल शामिल हूंदा। इम्तिहान में नेगेटिव मार्किंग न हूंदी। बायोलॉजी मां 81, केमिस्ट्री मां 45, फिजिक्स मां 36 सवाल शामिल हूंदा, जॾहिं त अंग्रेज़ी ऐं लॉजिकल रीज़निंग जा 9.9 सवाल इम्तिहान जो हिसो हूंदा। कराची, लाहौर, रावलपिंडी, पेशावर ऐं कोयटा समेत केतिरनि ई शहरनि में इम्तिहानी मर्कज़ क़ाइमु कया वेंदा। उमीदवारनि रुॻो पंहिंजे सूबे या डोमिसाइल मूजिबि इम्तिहानी मर्कज़ चूंडे सघंदा। मज़ीद ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो मंज़र टीवी।